नाज़रीन, शहदाद कोट में ख़बर ॾींदालूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां नवाबशाह शहरी इंतज़ामिया तरफ़ां शहीद इब्न शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं भुट्टो ख़ानदान जूं तस्वीरूं, वाल पोस्टर, पेना फ्लैक्स लाहिण, उन्हनि खे फाड़े भुट्टो ख़ानदान जी तस्वीरूं जी बेहुरमती करण वारे अमल ख़िलाफ़ कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज जे दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे सीनियर अॻवान मुनीर ब्रोही, मीर वज़ीर अली खोसो, जुल्फ़कार मक्सी, फैज़ मींगल, उमेद अली ब्रोही, अमजद कुरैशी, सत्तार ब्रोही, बिलावल ज़हरी, मुस्तफ़ा बलोच, बाबा ब्रोही, रमज़ान बबर, मुश्ताक ब्रोही, साकिब मक्सी, दाऊद सोलंगी, रफ़ीक खोसो, जब्बार जोयो, गदा मस्तोई अॻवानी एहतजाजी रैली कढे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रण खां पोइ प्रेस क्लब ते धरणो हयो वियो। उन मौक़े खिताब कंदे चयो त ज़रदारी लीग गुंडागर्दीअ ते लही अची सियासी माहौल खे ख़राब करे रही। भुट्टो ख़ानदान जे नाले ते अवाम खां वोट वठंदड़ ज़रदारी लीग जी अहलियत ऐं उन ख़ानदान सां मोहबत जो असल चेहरो हींअर नवाबशाह वारे अमल वाइखो करे छॾियो आहे। इन्हनि घुर कई आहे त उन अमल में मुलविस आफ़ीसर CMO अनीस रहमान सियाल ऐं आफ़ीसरनि खे हिकदमि हटाए भुट्टो ख़ानदान जूं तस्वीरूं साॻी जाइ ते लॻायूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। रिपोर्ट वज़ीर खोसो, अमल न्यूज़, शहदाद कोट।